कबूतर ऐं कबूतरबाज़ी। कबूतर हिकु मशहूरु पखी आहे। हिन खे सिंधी लुगत मुताबिक़ कबूतर, पारीहर, पारीहल, पारेल ऐं पारेलो चयो वञे थो। ही अमन, प्यार ऐं पैगाम जो पखी आहे। ॾिसण में मासूम ऐं नाज़ुक पर वक़्त सां वॾो बहादुर ऐं दिलेर बि आहे। हिन जा कारनामा तारीख़ जे बाबनि में सुनहरे अखरनि में लिखिया विया आहिनि। हिन पंहिंजी ड्यूटी प्यार जो कासिद बणिजी ॾिनी ऐं पैगाम रसानीअ ज़रिए पंहिंजी जान जी बि परवाह न करे जंग दौरान पंहिंजे मुल्क जे लखें फ़ौजियुनि सिपाहियुनि जूं ज़िंदगियूं बचायूं। कबूतरनि जा क़िस्म, हिकु असील ऐं ॿियो फैंसी। असीलनि में ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ा हेठि उॾण वारा ऐं ॿिया तमामु मथे उॾण वारा। हिन शौक़ में वॾा वॾा मुक़ाबला कराया वेंदा आहिनि ऐं वॾियूं शर्तूं बि लॻायूं वेंदियूं आहिनि। असीलनि में नसुल कलचूचो अणलभ नसुलो आहे। हिन नसुल जे कबूतरनि जो रंग बिल्कुलु अछो थींदो आहे। पेरनि जा नह, चुंब ऐं अखियुनि जूं भिरमूं कारियूं थींदियूं अथनि। ॿियों कलदोमो, सॼो अछो पुछु कारो। ही नसुल तेज़ गर्मीअ जी मुंद में मंझंदि जे 1-2 वॻे ताईं आसमान में उॾार करे थो। हिकिड़नि जूं अखियूं फिके रंग जूं बि थियनि ऐं हिकिड़नि जूं गुलाबी रंग में थियनि। उन्हनि खां सवाइ टियों दोबाज़, चोथों छापदार, पंजों गोल्डन, छहों रामपुरी ज़ाग़, सतों शाहजहानपुरी हरो, अठों लिल दोमो, 9 कलसरो, 10हों हारदार, 11हों मोतियो, 12हों कांटाकश, 13हों कलकताई, 14हों जौनसरी, 15हों वहशी, 16हों बेनज़ीर, 17हों कसूरी, 18हों खुतुंग। ऐं हाणे ज़िक्र कंदासीं फैंसी नस्ल जो। ही मथे उॾरंदा न आहिनि, सिर्फ़ु घरनि जी ज़ीनत लाइ आहिनि। इन्हनि जा क़िस्म, हिकु लको, ॿियो फर्शी, टियों शीराज़ी, चोथों अरंड, पंजों गुबारो, 6हों मोडीना, 7हों नकाबपोश, 8हों किंग, 9हों मिस्री। इन खां अलावा 10हों ख़ताती नस्ल। ही पैगाम पहुचाइण जे लाइ धारिया वेंदा आहिनि। 11हों होमर नस्ल। ही नस्ल फ़ौजी जासूसीअ लाइ पालींदा आहिनि। यूरोपी मुल्कनि में ही नस्ल ॾाढो आहे ऐं वॾनि शर्तुनि ते हिननि कबूतरनि जूं उॾारूं करायूं वेंदियूं आहिनि। जेकी कबूतर वॾनि मुक़ाबलनि में खटनि था, उन्हनि जूं क़ीमतूं लखें डॉलर थी वञनि थियूं। तारीख़ गवाह आहे त शहज़ादे सलीम ऐं नूरजहान जे इश्क जी शुरूआति कबूतर सां थी। किस्सो हीअं आहे त नूरजहान जो असली नालो महरुल निसा हो। शहज़ादे सलीम खेसि बाग़ में ॾिठो ऐं 2 कबूतर हथ में ॾींदे चयाईंसि, ही 2 कबूतर क़ाबू कर, मां थोरी देरि में मोटी थो अचां। कबूतर हथी का कजांइ। उन दौरान हिकु कबूतर महरुल निसा जे हथ मां निकिरी उॾरी वियो। जॾहिं शाहज़ादो सलीम मोटी आयो ऐं हिकु कबूतर ॾिसी पुछा कयाईं, कबूतर कीअं उॾरी वियो? महरुल निसा ॾाढी मासूमियत सां ॿियो कबूतर बि उॾाए चयोसि, हीअं। सलीम हिन जे इन अदा ते फिदा थी पियो ऐं दिलि में पको पह कयाईं त महरुल निसा खे पंहिंजी मलका बणाईंदुसि। पोइ अॻिते हली इहा ॻाल्हि हक़ीक़त में बदिलजी वई। क़दीम यूनानी, चीनी ऐं रूसी अदब में होमर नस्ल जे कबूतर खे मासूमियत ऐं मोहबत जे निशानीअ तौरु इस्तेमालु कंदा आहिनि। दुनिया जे केतिरनि ई मज़हबनि में हिन खे मुक़दस पखी मञियो वञे थो। दुनिया में हींअर कबूतर खे अमन जी सुञाणप तौरु पेश कयो वञे थो। तारीख़ ॿुधाए थी त चंगेज़ खान जे मंगोल फ़ौजी दस्तनि सां गॾु कासिद कबूतर हूंदा हुआ। तहक़ीक़ मुताबिक़ यूरोपियन होमर्स जो नस्ल पालण जो शौक़ु हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में इंतिहा दर्जे जो हो ऐं अॼु पिणु आहे। अकबरी दौर में वॾा वॾा नवाब, जागीरदार ऐं शाही अमलदारनि जे हवेलियुनि जो कबूतर खानो अलॻि शानदार क़िस्म जो ठहियलु हूंदो हो। मुग़लिया दौर में अहदे अकबरीअ दौरान कबूतर परवरीअ जो फ़न वॾे उरूज ते हो। अकबर बादशाह जॾहिं बि जंगी मुहिमनि ते वेंदो हो त पंहिंजी पसंदि जा कबूतर पाण सां गॾु खयूं वेंदो हो। हुन जे वक़्त में नामी गिरामी उस्ताद कबूतरबाज़ शाही कबूतरनि जी सार संभाल लाइ मौजूदु हूंदा हुआ। शहनशाह बाबर शुरूअ में कबूतरबाज़ीअ जो सख़्तु मुख़ालिफ़ हो, पर पोइ हिन शौक़ सां दिली लॻाव थी वियसि। कोरिया वारी जंग में बि होमर कबूतरनि पैगाम रसीअ जो कमु कयो। 1870 ईस्वीअ में फ्रांस में बि हज़ारे होमर कबूतरनि खां जंगी ख़िदमतूं हासिल कयूं वयूं। मैरी नाले कबूतरी दुनिया जी निहायती अहम जासूस कबूतरी हुई, जेका ब्रिटिश आर्मीअ जे ज़ेर इस्तेमाल रही। 5 सालनि जी जंग दौरान मैरी 22 दफ़ा ज़ख़्मी थी, मगर इतिहादी फ़ौजियुनि लाइ मालूमात हासिल कंदी रही। हिन कबूतरीअ खे हुन जी बहादुरी ऐं अहम कारनामनि सर अंजाम ॾियण ते ताजे बर्तानिया जे वॾे ऐं फ़ौजी एज़ाज़ विक्टोरिया क्रॉस ऐं डेकन मेडल सां बि नवाज़ियो वियो।
ब्रिगेडियर कबूतर जंहिंखे फ़ौजी ख़िदमतुनि जे एवज़ ब्रिगेडियर जो उहिदो ॾिनो वियो हो, उन बि जर्मन फ़ौज लाइ अहम ख़िदमतूं सरअंजाम ॾींदे पंहिंजी जान जी बि क़ुर्बानी ॾिनी। हिन कबूतर जे आंदल पैगाम ज़रिए फाथल 10,000 फ़ौजियुनि जी जान बचाई वई। होमर नस्ल जो ही कबूतर ज़ख़्मी हालत में 800 मैलनि जो मुफ़ासिलो तइ करे मंज़िल ते पहुतो, जंहिंमें 300 मैल सामूंडी रस्तो हुयो। जर्मन फ़ौज जे हिन ज़ख़्मी कबूतर खे बचाइण लाइ तमामु वॾी कोशिश कई वई, पर घणी रत वहण करे हू बची न सघियो। अहिड़ीअ तरह हिन क़ौमी हीरो खे हनूत करे मुल्क जे क़ौमी म्यूज़ियम में रखियो वियो आहे। पाकिस्तान में सभ खां पहिरियां ई 1960 ईस्वीअ में होमर कबूतर घुराया विया। हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में 1965 ऐं 1971 ईस्वीअ में जेकी जंगियूं लॻियूं, ॿिन्ही जंगियुनि में पाकिस्तान जासूसी पैगाम रसानीअ लाइ होमर कबूतर इस्तेमाल में आंदा। मुंहिंजो नालो वहाजुद्दीन आहे। तक़रीबन मां 35 सालनि खां कबूतरनि जो दिलचस्पीअ सां शौक़ु कंदड़ आहियां। असांजा मोज़िज़ उस्ताद आहिनि लाड़काणे में, जंहिंमें अब्दुल हफ़ीज़ देदड़ा असांजो, हज़ूर बख़्श साहिबु आहे असांजो, उस्ताद शाहिद रिंदा असांजो, उस्ताद महरम अली बीठो आहे मूंसां गॾु, उस्ताद एजाज़ आहे, खोड़ सारा दोस्त आहिनि असांजा जेके हे शौक़ु कनि था। अल्हम्दुलिल्लाह कामयाबीअ जो शौक़ु आहे। असां असीलनि जो शौक़ु बि कयूं था, पटीअ वारनि जो बि शौक़ु कयूं था। उन में सभ खां बहितर जेका असांखे मिली आहे, असीलनि में मिली आहे, पटीअ वारा दोस्त धार आहिनि उन्हनि खे उहा मिली आहे मोट। असां वटि हर क़िस्म जो नसुल आहे। असां वटि टेडी हिन वक़्तु लाड़काणे में टेडी नसुल तमामु सुठो थो हले। असां वटि हूअं त तमामु घणा आहिनि, कलसरा कबूतर आहिनि, जौसरा कबूतर आहिनि, फीका कबूतर आहिनि, असां वटि तमामु घणा नसुल हलनि था। कबूतरी हिकु ॾींहं में हिकु आनो लाहींदी आहे, वरी हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहं ते हिकु आनो लाहींदी आहे। कुल 2 आना लाहे जेकी अछे रंग जा थियनि। 21 ॾींहं कबूतरी 2 आननि ते आरो कंदी। उन बाद आननि मां बचा निकिरंदा, जिन जी हालति गोश्त जी ॿूटीअ जहिड़ी थिए। 12 ॾींहनि में बचे खे सुआ निकिरणु शुरू थींदा आहिनि ऐं पोइ उन्हनि मां खंभ जुड़ंदा आहिनि। आने फुटण बाद संदन माउ वात में मिलाए बचनि खे हवा फूकींदी ऐं पंहिंजी पिक खाराईंदी आहे। इहो अमल 2 ॾींहं हलंदो आहे। उन खां पोइ माउ पंहिंजे बचनि खे वात सां चोगो ॾिए थी ऐं 24 ॾींहं ईअं गुज़री वेंदा। 25 ॾींहं बचा पाण चोगो कंदा आहिनि, खुॾ अंदरि खेॾंदा रहंदा आहिनि ऐं खुॾ मां ॿाहिरि निकिरण जी कोशिशि पिणु कंदा आहिनि। 1 महीने खां पोइ उॾणु शुरू कंदा आहिनि ऐं 45 ॾींहंनि अंदरि हू परवाज़ लाइक़ु थियनि था। 1 महीने खां पोइ वरी कबूतरी पुराणे अमल तहत 2 आना लाहे आरो करे बचा फोड़े बचा जवान कंदी रहंदी आहे ऐं अहिड़ीअ तरह कबूतरी साल में 12 तूर ॾिए थी। आम कबूतर खे पुछ में 12 पता थियनि, जॾहिं त भले कबूतर खे 14 पता थियनि था। जवान कबूतर खे खंभड़ाटीअ में 10 पर थियनि था। कबूतर जी उमिरि 25 खां 30 साल थिए थी। शौक़ीन कबूतर खे खुराक में 12 अन्न ॾींदा आहिनि, जहिड़ो कि सारियूं, कणिक, जूअर, बाजरी, चणो, मटर, चांवर, मुङ ऐं सभई दालियूं वग़ैरह। कबूतर जा थाक मज़ारुनि मथां अॾायल कुबनि मथां ऐं अंदरां मस्जिदुनि में अव्हां खे कबूतर जा वॾा कटक नज़र ईंदा। पुराणनि जायुनि में बि पंहिंजा वथाण कनि था। हिननि जी हू जी लात दिलि खे लुभाईंदड़ आहे। कबूतर जे गोश्त जा फ़ाइदा। हिन मशहूरु पखीअ जा 2-3 क़िस्म आहिनि, जिन जो गोश्त फालिज, लकवा ऐं कमज़ोर उज़वनि लाइ मुफ़ीद आहे ऐं बदन में रत पैदा करे थो। गुर्दनि, मसाने, मादे ऐं जिगर खे ताक़त मुहैया करे थो। पारीहर कबूतर जो गोश्त अधरंगे जे मरीज़ लाइ हकीम तजवीज़ कंदा आहिनि। मुंहिंजो नालो महरम अली वको। कबूतर हिते पटियारा तक़रीबन घणा था हलनि, उॾाइनि बि घणा था माण्हू, शौक़ु जेको आहे पटियारनि जो। ॿिया बि नसुल काफ़ी आहिनि, हारदार आहिनि, कलसरा आहिनि, हाणे त टेडी आया आहिनि, घणो नसुल अची वियो आहे। इन खां अलावा कबूतर जी विठ बि फ़ाइदेमंद आहे। जानवरनि में जेका लॻु न झले उन लाइ कबूतर जी विठ अक्सीर आहे। कबूतर जी विठ खे चारे में मनावड़ जानवर खे खाराइण सां उन जानवर खे गर्मी पैदा थिए थी ऐं उन बाद हू मेलाप जी ख़्वाहिश ज़ाहिर करे थी ऐं पोइ उन मां नसुल वठी सघे थो। जनरल जॉन जेकब आबाद में पंहिंजे पालतू कबूतरनि जे लाइ तक़रीबन 30 फुट ऊचो ऐं 8 फुट वेकिरो हिकु चौरस कमरो ठाहिरायो हो, जेको अधु कचो ऐं अधु पको आहे। हिन में चइनी तरफ़नि खां 1 फुट ऊचे ऐं 6 इंच वेकिरे खाननि जूं कतारूं ठहियल आहिनि ऐं उन्हनि खां अॻियां ॾाका बि ठहियल आहिनि। इहो कबूतर खानो अञा ताईं मौजूदु आहे।
जंहिंमें हिन वक़्तु बि झंगली कबूतर रहनि था। शौक़ीननि पारां कबूतरनि जा मुक़ाबला बि कराया वञनि था। हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा मुक़ाबला जंहिंमें कबूतर सुबुह जो 6 बजे खां राति जो 8 बजे ताईं लाॻातो उॾरनि, ॿिया वरी सुबुह जो 6 बजे खां वठी सॼो ॾींहुं ऐं सॼी राति ॿियो सॼो ॾींहुं मथे आसमान में लाॻीतो परवाज़ करे शाम जो वापसि घर अची खुॾ ते वेहे। 3 क़िस्म जे मुक़ाबलनि में 2 कबूतरबाज़ पंहिंजा कबूतर 25 खां 100 ताईं ऐं ॿियो कबूतरबाज़ पंहिंजा कबूतर साॻी तादाद जेतिरा पंहिंजे पंहिंजे घरनि मथां उॾारींदो ऐं अहिड़ीअ तरह सां ॿिन्ही कबूतरबाज़नि जा कबूतर आसमान में उॾरी वञी पाण में मिली वेंदा ऐं उन बाद हर हिकु मालिक पंहिंजे कबूतरनि खे झंडीअ जे ज़ोर सां पंहिंजे घर घुराईंदो। अहिड़ीअ तरह सां जंहिं ख़फ़्तीअ जे कबूतर ॿिए ख़फ़्तीअ जे कबूतरनि खे साण करे पंहिंजे घर लाथो त पोइ उन ख़फ़्ती जंहिंजा कबूतर ॿिए घर लथा ॼण शर्त हाराई जेका 1000 रुपयनि में थिए। चौथों मुक़ाबिलो वरी आसमान में कलाबाज़ियूं याने ॾोटियूं ॾियण जो थिए थो, जंहिंमें 2 या 3 शौक़ीननि जा कबूतर आसमान में छॾिया वेंदा आहिनि ऐं कबूतर मथे वञी ॾोटियूं ॾींदा ऐं जज उन्हनि जूं ॾोटियूं ॻणींदा वेंदा ऐं जंहिं कबूतर जूं ॾोटियूं वधीक हूंदियूं उन कबूतर मुक़ाबिलो खटियो।